खां पहिरें पाण जेकॾहिं ॻाल्हि ॿोल कयूं ख़ान साहब जो जेको ख़त आहे आर्मी चीफ साहब खे उहो बहस हेठि अचे पियो। अव्हां ख़ान साहब जे पहिरीं ॻाल्हि ते अमल खे कीअं था ॾिसो, आर्मी चीफ साहब खे ख़त लिखणु या जेके उन्हनि मुतालबा कया आहिनि या असीं चऊं जेका उन्हनि दरख़्वास्त कई आहे, जेकी मौजूदा हालतूं आहिनि अव्हांखे लॻे थो त उन्हनि मंझां उन्हनि में हीउ ख़त जेको आहे PTI जे लाइ को फ़ाइदेमंद थी सघंदो? ॾिसो, सियासी तौर ते त मां सम्झां थो त इन जो PTI खे फ़ाइदो थींदो ऐं इहा हिकिड़े क़िस्म जी कैलकुलेटेड पॉलिटिकल मूव आहे ऐं वक़्त जी ज़रूरत बि आहे हिकिड़े लिहाज़ सां। ऐं जॾहिं ॿी का बि सियासी धुर इस्टेब्लिशमेंट खे इहो रियलाइज़ नथी कराए त तव्हां हर मामले में मुदाख़लत था कयो या आइनी हदुनि खां टपी मुख़्तलिफ़ मामलनि में, हुकूमती मामलनि में ऐं सॼे हुन में सियासत में, त उन मौक़े ते PTI जे तरफ़ां अहिड़ो ख़त लिखणु काफ़ी माना खेज़ आहे ऐं इन जा डेफिनेटली के दूर रस नतीजा निकिरंदा। हाणे ॾिसजे त उनखे आर्मी चीफ रिस्पॉन्ड कीअं थो करे, पर जेकॾहिं उनखे पॉज़िटिवली रिस्पॉन्ड कयो वियो त डेफिनेटली उन जा सुठा सियासत ते असर पवंदा। ऐं जेकॾहिं उनखे हिकिड़ो पंहिंजे अना ऐं उनजो हिकिड़ो मामिलो बणाए ऐं इनखे ख़राबु कयो वियो त उन सां PTI ऐं ख़ुदि इन्हनि जा पाण में इस्टेब्लिशमेंट जा तालुकात वधीक ख़राबु थींदा ऐं पॉलिटिकली जेको आहे PTI खे इन जो फ़ाइदो थींदो। छो त हर माण्हू इहो सोचे थो त सियासी मामलनि में हद खां वधीक मुदाख़लत थी वई आहे ऐं इवन डेवलपमेंट जा मामला जेके आहिनि उहे बि वेठा इहे पाण पिया ॾिसनि त हद गवर्नेंस जे डे बाय डे जे इश्यूज़ में बि काफ़ी इन्वॉल्वमेंट अची वई आहे। त इन्हनि ते संजीदगी सां सोचण जी, गौर करण जी ज़रूरत आहे। सही। अच्छा सर, उन ख़त में जीअं त इहो चयो वियो आहे त जेके मौजूदा जेका क़यादत आहे उनजो पॉलिसियुनि जे नतीजे में अवाम ऐं फ़ौज जे विच में वेछा वधी विया आहिनि। हू त 6 नुक़्ता आहिनि, इलेक्शन ॿिया थिया, त अव्हांखे लॻे थो त मौजूदा जेके इदारा जेके सरबराह आहिनि उहे इन ॻाल्हि खे तस्लीम कंदा त उन्हनि जूं अहिड़ियूं पॉलिसियूं आहिनि जंहिंजे करे विछा वधिया आहिनि ऐं जेको ख़ान सां मतिलबु ॼण त उन्हनि ते इल्ज़ाम पियो मढ़े न त। ऐं ॿियो वॾो सुवाल इहो आहे, तव्हांखे लॻे थो पब्लिकली को उनजो जवाब बि ईंदो? मां सम्झां थो त को न को रिस्पॉन्स ज़ाहिर आहे हुननि खे ॾियणो पवंदो ऐं हिकिड़ी वॾी पॉलिटिकल धुर आहे, उहो पब्लिकली अचे या प्राइवेटली अचे, बहरहाल इशारनि किनायनि में बि थी सघे थो। बहरहाल इनखे इहो का इग्नोरेबल कोन्हे को, ऐं छो त सूरत हाल जेका पहुती आहे जंहिं मंज़िल ते उहो त खणी इमरान ख़ान जेको ख़त लिखियो आहे त उहो खणी हयो हुक्मराननि ते अथई, पर ॻाल्हि इहा आहे त असुल ॻाल्हि त जेका कम जी आहे उहा त कई अथसि न, त भई ही मुदाख़लत मामला सभु कुझु जेको आहे त इन में रिव्यू करण जी ज़रूरत आहे ऐं जेके बि पॉलिसीज़ आहिनि उन जे करे अवाम में ऐं फ़ौज में जेको आहे त विछा वधनि पिया ऐं जेको आहे त उनखे घटि करण जी ज़रूरत आहे फौरी तौर ते। सही। उहो या उन सां गॾु जेके ॿियूं जेके शयूं अञा ताईं पब्लिक थियूं आहिनि, यकीनन अव्हां बि सर पढ़ियूं हूंदियूं, उनमें जीअं आहे त भई इलेक्शन में असां सां धांधली थी आहे, उनखां पोइ जेकॾहिं अचूं त 6वीं आइनी तरमीम मंज़ूर थी न थियणु खपे हा, या उनमें आहे पीका ऑर्डिनेंस खां वेंदे ॿिया खोड़ अहिड़ा मामला आहिनि जेके ख़ान साहब उथारिया आहिनि। अव्हांखे लॻे थो त इहो आर्मी चीफ साहब जो ऑफिशियली पाण जेकॾहिं ॻाल्हि कयूं बाय द बुक उनजो मैंडेट आहे जंहिंसां उहो मुखातिब थी करे या उनखां इहा डिमांड था कनि इहे सभु शयूं रिवर्स थियणु खपनि? ॻाल्हि इहा आहे त हुननि खे इहो बि त मैंडेट कोन्हे न, कहिड़े आइन जे तहत, कहिड़े कानून जे तहत जेको आहे तव्हां SIFC ठाहे, सीड़पकारी बि तव्हां था कयो वेठा, गवर्नेंस बि तव्हां था कयो वेठा, पीका ऑर्डिनेंस जे लाइ फरमाइशूं बि तव्हां था कंदा वतो, त न आइन खे त ख़ातिर में आणियो, न कंहिं कानून खे, न कंहिं प्रोसीजर खे, न कंहिं ट्रेडिशन खे। त जहिड़े तरीक़े सां मुदाख़लत जी जेको लेवल आहे उन जे हिसाब सां मां सम्झां थो त जेको आहे त उहो हुननि खे बि रियलाइज़ेशन हूंदी त जेको कुझु बि हू कनि पिया त उहो उन्हनि जो मैंडेट कहिड़ो आहे। जो जवाबु न ॾियण जो त को जवाज़ कोन्हे न, उनजो को मैंडेट हुजणु या न हुजणु जो त सवाल अलॻि शइ आहे, पर जॾहिं अच्छे कार्य जा तव्हां मालिक लॻा पिया हो त उहो आख़िर माण्हू कंहिंखे दांह ॾे। ऐं गॾो गॾु वरी इहो बिल्कुलु आहे जीअं मूं चयो न त बाय द बुक उन्हनि जो त इहो मैंडेट आहे कोन, पर हिते घणो कुझु उनखां बुक खां हटी करे ज़ाहिर थींदो आहे। इहा सॼी हिन पाकिस्तान जी हिकिड़ी तारीख़ चऊं बदकिस्मती आहे। पर वरी जेकॾहिं ख़ान साहब जे पंहिंजे मौक़िफ़ ते अचूं त हिकिड़े पासो सिविलियन सुपरमेसी दावा था कनि या मौजूदा जेका क़यादत आहे पाक फ़ौजी उनखे जनरल AIA सां भेटणु कुझु अरसो पहिरीं ते जेके उनजा ट्वीट हुआ, ऐं गॾो गॾु वरी तव्हां उन्हनि खे मुखातिबु थियो, पॉलिटिकल क़यादत सां गॾु वेहण लाइ तव्हां तयारु कोन आहियो, उन्हनि खां वेही डिमांड कयो, त इहो बार बार जेको उन्हनि जी पॉलिसियुनि में तब्दीली चऊं या यूटर्न चऊं
त इन ते बि हिकिड़ी तनक़ीद थिए थी एजाज़ साहब। उहो बिल्कुलु थिए थी, पर ॻाल्हि इहा आहे त ॾिसो न अमली तौर ते त हिन हुकूमत वटि अख़्तियार केतिरो आहे। हे त कुझु जेको आहे करे बि नथा सघनि पिया, ऐं सभिनी खे ख़बर आहे त जंहिं तरीक़े सां हिननि खे इंस्टॉल कयो हुयो ऐं इक़्तिदार ज़ोरी ॾियारियो वियो आहे ऐं हिकिड़ो अरेंजमेंट करे ॾिनो वियो आहे, त डेफिनेटली के इहो को मुस्तक़िल अरेंजमेंट त आहे कोन। त उन में जंहिंजे हथ में अख़्तियार आहे त मां सम्झां थो त उहो हिकिड़े हद ताईं PTI जी इहा ॻाल्हि जस्टिफाइड आहे त जंहिं वटि अख़्तियार आहे, जेको फ़ैसिलो करण जी सलाहियत रखे थो, त उन सां ॻाल्हायो वञे ऐं हिननि सां छा ॻाल्हायो वञे। ऐं उहे खणी ठीकु आहे, जेके धुरियूं आहिनि सगारियूं धुरियूं, उहे इहो ज़रूरु चाहींदियूं त इहो मामिलो बज़ाहिर जेको आहे त उहो पॉलिटिकल धुरनि में सेटल थिए, त जॾहिं परदे जे पोयां मामला हुननि जा पाण में तय थींदा, पोइ उहे अर्ली इलेक्शन जी मामिलो आहे उहो कॾहिं थो थिए, केतिरा साल अॻु में थींदी, या नेशनल गवर्नमेंट थी ठहे, या जेको कुझु बि शयूं तय करणियूं आहिनि, त उहे तय थियण खां पोइ उन्हनि जी अनाउंसमेंट खणी पोइ वरी सियासी फोरम तां कई वेंदी। सही। अच्छा सर, हिकिड़े पासे ते इहो जेको PTI हिकिड़ो तासुर ॾियण जी कोशिशि करे पई आवाम जे विच में, मीडिया ते, सोशल मीडिया ते, असां ई अपोज़िशन आहियूं, भरपूर किरदारु अदा था कयूं, पर गॾोगॾु इहा बि त उन ते तनक़ीद थिए थी खोड़ मुल्क जा जेके अहम मसइला थियनि था उन्हनि में ऐवान जे अंदरि उनजो उहो रोल न आहे जेको हुजणु खपे। जीअं मौजूदा जेके आर्मी चीफ आहिनि उन्हनि खे 2027 ताईं एक्सटेंशन ॾिनी वई, ऐवान जे अंदरि PTI जो को अहिड़ो ख़ासि मौक़िफ़ नज़र कोन आयो त कोन ते को वॾो एहतजाज उन्हनि कयो हुजे, पब्लिक में एहतजाज कयो हुजे। 6वीं तरमीम बि मंज़ूर थी वई त पाण सभिनी जे साम्हूं आहे, हाणे पीका कानून मंज़ूर थियो आहे, पब्लिक में भले हू कुझु बि कनि, पर ऐवान में एॾी वॾी उन्हनि वटि ताक़त आहे, उते उन्हनि जो उहो रोल नज़र कोन पियो अचे। बिल्कुलु इहो क्वेश्चनेबल आहे, छो त इन में इहो बि चयो वेंदो आहे त PTI जी जेका पार्लियामेंट में मौजूदु लीडरशिप आहे उहा ख़ुदि हिकिड़ो त मसलियतुनि जो शिकार आहे ऐं एहतजाज करे हिकिड़ो खाना पूरी था कनि पिया, ऐं अंदरून खाना उहे बि हिकिड़े क़िस्म जी ॼण बाय कंसेंट सां इहे शयूं उकलाइनि था। इन में केतिरे हद ताईं सदाकत आहे, पर इहा ॻाल्हि जेको आहे उहो थींदी ज़रूरु रही आहे मुख़्तलिफ़ फोरम्स ते। सही। अच्छा, हाणे वरी जेकॾहिं अचूं त गुज़र राति हिकिड़ो ख़ैबर पख्तूनख्वा में ज़ाहिर ख़ैबर पख्तूनख्वा हिननि जी हुकूमत आहे, अली अमीन गंडापुर साहब जो हिकिड़ो इंटरव्यू थियो आहे नदीम मलिक साहब सां, उन ते बि काफ़ी डिबेट थिए पई, जंहिंमें गंडापुर साहब इहा दावा था कनि त 26 नवंबर ते जेको हिननि मार्च कयो उनखां पहिरियां हू चवंदा त ताक़तवर इदारनि सां असांजा बिल्कुलु राब्ता हुआ ऐं 86% असांजा मामला तय थी विया हुआ, ऐं मौजूदा कंडीशन में उहो चवंदा अञा असांजा राब्ता आहिनि, ॼण त 99% असांजा मामला तय थी विया आहिनि। सो गंडापुर साहब जी राय खे कीअं था ॾिसो? गंडापुर साहब ॾिसो न, जेको अॻु में बि ॻाल्हि ॿोल थी पए त जेके मुज़ाकराती कमेटी हुई त उनजे बारे में पाण अॻु में ई चयोसीं त ही का अहिड़ी फिल्म सी आहे या ॾेखाव वारी आहे ऐं हिननि खे को अख़्तियार या मैंडेट कोन्हे त मामला कंहिं ॿिए हंधि तय थींदा। ज़ाहिर आहे हू चीफ मिनिस्टर आहे ऐं हिकिड़ी कॉन्स्टिट्यूशनल पोज़ीशन में वेठो आहे, त उनजे थ्रू बि पैगाम रसानी थींदी रही आहे। ऐं इवन ख़ुदि कुझु सर्कल्स जो इहो बि चवणु आहे त बुशरा बीबी सां बि इहे मामला थींदा रहिया आहिनि, डिस्कशन थींदा रहिया आहिनि। त जेकॾहिं गंडापुर साहब चवे थो त ज़ाहिर आहे उहो ज़िम्मेवार माण्हू आहे ऐं उहो एॾी वॾी ॻाल्हि 60% तमामु वॾी अचीवमेंट हूंदी आहे, ऐं कंहिं बि पॉलिटिकल टास्क में 100% अचीवमेंट किथे बि कोन थींदी आहे, कंहिंखे कुझु शयूं छॾणियूं पवंदियूं आहिनि, कुझु वठणियूं पवंदियूं आहिनि। ऐं जेकॾहिं इहा 86% जी दावा अली अमीन गंडापुर करे थो त मां सम्झां थो त इहा तमामु वॾी सक्सेसफुल ॻाल्हि आहे ऐं इहा कामयाबी जी इंतिहा आहे।